आई ॻाल्हि सम्झ में। ऐं चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोरी निशानी ॿुधाई त जिहालत आम थी वेंदी। जिहालत छा थी वेंदी बाबा? आम। इल्मु माण्हुनि खां ख़तमु थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़याम जे वेझो जेके वॾा वॾा जलील क़दर आलिम हूंदा, बुज़ुर्ग हूंदा, सालिह हूंदा, इल्म वारा, अलाह से उन्हनि खे पंहिंजो पाण वटि घुराईंदो। पोइ उहो जेको आलिम वफ़ात करे वेंदो, ॿियो आलिम हुनजे मटु कंहिं बि क़िस्म जो न मिलंदो। ईअं आलिम अलाह ताला पंहिंजो पाण वटि घुराए वेंदो। एतिरे क़दर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वॾा वॾा बरगुज़ीदा आलिम जेके हूंदा उहे फ़ौत थी वेंदा। बाद वारा जेके आलिम हुया उन्हनि जे मटु कंहिं बि क़िस्म जो न थी सघंदा। हाणे तव्हां असां चवंदासीं साईं अॼु त इल्मु आम आहे। मुंहिंजा भाउ, हिकु आहे क़ुर ऐं हदीस जो इल्मु, ॿियो आहे फ़न। तव्हां असां जेको हे अंग्रेज़ी इल्म खे इल्मु चवंदा, बिल्कुलु उनजी बि क़दुरु क़ीमत आहे। माण्हू खे मालूमात हुजणु खपे, माण्हू खे सम्झणु। पर असलु जेको इल्मु आहे, जंहिंखे क़ुर इल्मु चयो आहे, जंहिंखे हदीस इल्मु चयो आहे, उहो आहे वहीअ जो इल्मु जेको अलाह ताला पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लाथो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे पढ़ायो, सहाबा ताबईन खे, ताबईन तब ताबईन खे, इहो सिलसिलो पए हलंदो रहियो आहे। हाणे तव्हां असां ॾिसूं अॼुकल्ह कंप्यूटर जो दौरु आहे, अॼुकल्ह निज़ाम त आम लॻो पियो आहे। उनजे बावजूदि बि अलाह जे रसूल फरमायो क़यामत खां अॻु में जिहालत आम थींदी। इन इल्म खे इल्मु न चइबो आहे, इल्मु असल क़ुर ऐं हदीस जो आहे। हाणे यहूदी ऐं नसारनि जी जेका सभ खां पहिरीं जेका साज़िश आहे तव्हांखे ॿुधायां, हुननि जी पहिरीं जेका साज़िश आहे त हिन दुनिया मां इल्मु ख़तमु कयो वञे, यानी क़ुर जो इल्मु ख़तमु कयो। मुसलमाननि जे दिमाग़ जे अंदरि क़ुर ऐं हदीस जे इल्म जी नफ़रत विधी वञे। हालांकि क़ुर जो इल्मु त एॾो मुक़दस इल्मु आहे, क़ुर जे इल्म जे पढ़ण जो मक़ाम त दुनिया छा ॼाणींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नंढड़ो ॿारु जॾहिं पंहिंजे घर मां ॿाहिरि निकिरंदो आहे, उनजी नियत इहा हुजे त मां अलाह जे क़ुर जे इल्मु सिखण जे लाइ वञा थो। पंहिंजे घर खां जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे, अलाह जा हिकिड़ा नूरानी फ़रिश्ता पंहिंजा पर उन्हनि जे पेरनि जे हेठां विछाईंदा आहिनि। छाजे करे त हे रब जो उन क़ुर जे इल्मु सिखण जे लाइ वञी रहियो आहे, जंहिंजो हक़ीक़ी उस्ताद अल्लाह तबारक व तआला आहे, जंहिं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु सेखारियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में अल्लाह जे रसूल सहाबा ताबईन ऐं पूरी दुनिया जे अंदरि फैलियो आहे। इन इल्म जो मक़ाम आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ जे पीउ ऐं माउ खे घुराईंदो। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाफ़िज़ जे पीउ माउ खे पूरी दुनिया जे आॾो हज़रत आदम खां वठी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके नबी आया, तमाम नबियनि जूं उम्मतूं, पूरी दुनिया जा माण्हू मौजूदु हूंदा। उन सभिनी माण्हुनि जे आॾो अल्लाह ताला हिकिड़ा ताज घुराईंदो। उहे ताज उन्हनि जे मथां जॾहिं पाराया वेंदा, तॾहिं माण्हुनि खे ख़बर न हूंदी त हीअ ताज कंहिंखे पाराया था वञनि। पोइ माण्हू पंहिंजो पाण में ॻाल्हियूं कंदा, लॻे थो पियो त इहे शहीद हूंदा, तॾहिं अलाह से हिननि खे ताज पाराए थो। फ़रिश्तो रड़ करे चवंदो त शहीद न आहिनि। चई सम्झूं था पिया त वॾो को बुज़ुर्ग अलाह वारो आहे, इन जे करे उन्हनि खे ताज पाराया वेंदा। चई उहो बि कोन्हे को। चई सख़ी त न आहे जंहिंखे ताज पाराइनि जा। चई सख़ी बि कंहिं क़िस्म जो न आहे, आम हिकिड़ो मामूली इंसानु आहे जेको हुयो त गुनाहगार, पर उन पंहिंजे बचे खे क़ुर जी तालीम ॾिनी आहे। उन जी तालीम जे करे उन जे सीने जे अंदरि रब जो क़ुर समायो आहे। 30 सिपारा पंहिंजे सीने जे अंदरि यादि कया अथई। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ताज जी रोशनी एतिरी आहे, न जेतिरी रोशनी जेकॾहिं सिज जे साम्हूं आणिजे त उन जी रोशनी जे आॾो सिज जी का बि हैसियत न रहंदी। हे सिज केॾो रोशन आहे जेको पूरी दुनिया खे रोशन करे थो। हिकिड़े सेकंड जे अंदरि अलाए किथे हिन जा श्वाह पहुचंदा, पर इहो सिज उन ताज जो मुक़ाबिलो न करे सघंदो जेको ताज उन हाफ़िज़ जे पीउ ऐं माउ खे पाराए वेंदो। त मुंहिंजा अदा इल्मु जेको असलु आहे उहो क़ुर मजीद जो इल्मु आहे, जंहिंखे असां अॼु इल्मु सम्झूं ई नथा। जेकॾहिं को माण्हू क़ुर मजीद जो इल्मु पढ़े बि अथो, जेकॾहिं को माण्हू वञी करे क़ुर मजीद जो इल्मु सिखे बि अथो, त यहूद नसारा तव्हां असांजे दिमाग़ जे अंदरि छा ॻाल्हि विहारी आहे त हीउ मुला थींदो। जेको बाबा क़ुर जो इल्मु पढ़े तव्हां उनखे मुला चओ, जेको हदीस जो इल्मु पढ़े तव्हां उनखे मुला जे नाले सां सॾींदा आहियो। माना दुनिया में घटि तव्हां वटि मर्तबो ऐं मक़ाम हिन जो आहे। इहो तव्हांजो मर्तबो ऐं मक़ाम आहे। ख़ुदा हुनजो मर्तबो ऐं मक़ाम जेको बुलंद कयो आहे, दुनिया हुनजो मुक़ाबिलो नथी करे सघे। हिकिड़ो हुयो बादशाह, नंढड़ो ॿारु, जेके तालिब इल्मु हूंदा आहिनि फ़ख़्रु वठण जे लाइ वेंदा आहिनि। तालिब हूंदा आहिनि नंढड़ा ॿार, घरनि जे अंदरि वञी करे मानी वठी ईंदा आहिनि। वो तालिब इल्मु जॾहिं निकितो, वॾो जेको हुयो बादशाह हुनजे घर जेॾी महिल वियो, बारिश वसे बि पई, नंढड़ो ॿारु उहो थाल खणी करे तिरकंदो हुनजे घर जॾहिं पहुतो, जॾहिं बादशाह हुन नंढड़े मासूम ॿार खे ॾिठा, हुनजा कपिड़ा आला
सख़्तु सीअ जे अंदरि बादशाह खे उन मासूम ॿार जे मथां रहम आयो। हींअर हीउ नंढड़ो ॿारु आहे, हिन जा कपिड़ा बि आला लॻा पिया आहिनि। तॾहिं उन बादशाह छा कयो, उन मासूम ॿार खे खणी करे भाकुर बि पातईं, उन जा कपिड़ा बदिलाए पंहिंजे नौकर सां गॾु थाल ॾिनई त हिनखे वञी करे मस्जिद या मदरसे में पहुचाया। ख़ैर जॾहिं राति जो हीउ बादशाह सुतो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में अचनि था पिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बादशाह खे पकड़े पंहिंजे सीने मुबारक सां लॻायो। तॾहिं उन बादशाह चयो, अल्लाह जा रसूल, मुंहिंजा त भाग भला थिया जो अव्हां जहिड़ी हस्ती मूंखे पंहिंजे सीने, अव्हां जहिड़ी हस्ती जो सीनो मुंहिंजे सीने सां मिले। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहो एज़ाज़ तोखे हिन जे करे मिलियो आहे। अॼु हिकिड़ो मदरसे जो तालिब इल्म आयो, उनखे खणी करे तो पंहिंजे सीने सां लॻायो, छो त हे मदरसे जा तालिब अल्लाह जे रसूल जा महिमान आहिनि। तो मुंहिंजे महिमान जी इज़त कई आहे। जेकॾहिं 100 दफ़ा उनखे 100 दफ़ा तूं पंहिंजो सीनो उनजे सीने सां मिलाया त मां मोहम्मद बि 100 दफ़ा पंहिंजो सीनो तुंहिंजे सीने सां गॾु मिलाया। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जंहिंखे असां ऐं तव्हां नंढो मामूली माण्हू सम्झंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं इलाइक़े जे अंदरि, जंहिं ॻोठ जे अंदरि, जंहिं माले जे अंदरि मासूम ॿार क़ुरान मजीद पढ़ंदा आहिनि, उन्हनि जे क़ुरान मजीद पढ़ण जे करे अलाए केतिरा हिसा परते आयल ख़ुदा जो अज़ाब उन क़ुरान मजीद जे पढ़ण जी बरकत सां अलाह साईं ख़तमु करे छॾींदो आहे। इन्हनि खे मामूली न सम्झो। तॾहिं ते वेही करे जेके क़ुरान ऐं हदीस जो इल्मु पढ़नि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिहालत आम थी वेंदी। जेके वॾा वॾा आलिम हूंदा, बुज़ुर्ग हूंदा, उहे ख़तमु थी वेंदा। साईं पोइ फ़तवाऊं भला केरु ॾींदा? पाण फरमायूं त पोइ ते जाहिल माण्हू फ़तवाऊं ॾींदा। केरु बाबा फ़तवाऊं ॾींदा? जंहिंखे क़ुरान ऐं हदीस जो इल्मु बि न हूंदो। असां वटि अहिड़ा मुफ़्ती खोड़ आहिनि जंहिंखे न का ख़बर हूंदी, न का चार किथे इहे माण्हू मिलंदा। अक्सर करे तव्हां तॾनि ते जॾहिं वेहंदव न, पोइ ला घेंडल जेतिरियूं मुछा हूंदनि, पोइ वेठा शरीयत जा मसाला माना ॿुधाईंदा। न उन्हनि खे अलिफ़ जी ख़बर, न उन्हनि खे बा जी ख़बर, न उन्हनि खे गुस्ल जी ख़बर, न उन्हनि खे गुस्ल जे फ़राइज़नि जी ख़बर आहे। इल्मु त असां वटि हाणे बि न रहियो आहे। इल्मु त असां वटि, असां मुस्लमान आहियूं, तव्हां मुस्लमाननि जा असांजा 6 कलमा आहिनि। यकीन ॼाणियो तव्हां 80 साल जे पोड़े खे उथारे बीहारे तव्हां चओ त बाबा 6 कलमो ॿुधाए, तव्हांखे 6 कलमो न ॿुधाए सघंदा। तव्हां ऐं असां अलाह माफ़ फरमाए केतिरा माण्हू वेठा आहियूं, कंहिं बि माण्हू खे यादि न हूंदो पहिरियों कलमो कहिड़ो आहे, ॿियो कलमो कहिड़ो आहे, टियों ऐं चौथों, पंजो ऐं छहों। असांखे कलमनि जी ख़बर न आहे, गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर कंहिं क़िस्म जी न आहे, पाकाई ऐं तहारत जी ख़बर न आहे, जाइज़ ऐं नाजाइज़ जी ख़बर न आहे, हलाल ऐं हराम जी ख़बर न आहे। इहे सभु शयूं इल्म सां वाबिस्ता आहिनि। जॾहिं क़ुरान जो इल्मु आम थींदो आहे, इन्हनि शयुनि जी मालूमात थींदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत खां अॻु में इल्मु ख़तमु थी वेंदो। वॾा वॾा आलिम बुज़ुर्ग ख़तमु थी वेंदा। जंहिं वटि इल्मु न हूंदो उहो फ़तवाऊं ॾियणु शुरू कंदा। उन्हनि जी फ़तवाउनि ते वरी माण्हू अमल बि कंदा। हिकिड़ी निशानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इल्मु न हुजण जी सूरत इहा आहे, इल्म मां ख़ुशू ऐं ख़ुज़ू ख़तमु थी वेंदो। इल्म मां छा ख़तमु थींदो साईं? ख़ुशू ऐं ख़ुज़ू ख़तमु थींदो। माना इल्मु त पढ़ंदा मसाजिद ऐं मदारिस जे अंदरि, पर उन्हनि में जेका तड़प दिली जेका हूंदी आहे, अलाह खे राज़ी करण वारो मक़सदु, उहो ख़तमु थींदो। ईअं दुनिया जे लाइ माण्हू इल्मु पढ़ंदा। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, एतिरे क़दुरु इल्म जी बौछार थींदी जो माण्हुनि खे मसाइल जी कंहिं बि क़िस्म जी ख़बर न हूंदी। कोई अहिड़ो माण्हू न हूंदो जेको इमाम थी करे अॻिते निमाज़ पढ़ाए। कोई अहिड़ो माण्हू न मिलंदो माण्हुनि खे जो अॻिते थी करे निमाज़। अॼु तव्हां ऐं असां इहा मस्जिद ऐं मदरसनि जी बरकत आहे जो हर जॻह ते इमाम मौजूदु आहे, हर जॻह ते मस्जिद आबाद आहे, हर जॻह ते मदरसो आबाद आहे। पर अल्लाह जो कसम खणी करे चवंदो, हिननि यहूदियुनि नसारनि ऐं अल्लाह जे रसूल जे दुश्मननि असां मुस्लमाननि जे ज़हन खे एतिरो मफ़लूज कयो आहे। हिन टाइम तव्हां ऐं असांखे जेका नफ़रत आलिम खां, हिन टाइम तव्हां ऐं असांखे जेका नफ़रत मस्जिद ऐं मदरसे खां हूंदी आहे, ॿिए कंहिं मकतब ऐं फ़िकिर खां न हूंदी आहे। आई ॻाल्हि सम्झ में आहे न? हाणे तव्हां ऐं असां ॾिसो, ॿ ॾियारा अॻु में हिकिड़ो वाक़ियो आयो आहे। ॻाढ़ी ॾाढ़ी सां हिकिड़ो हमराह आहे जेको कंहिं ॿार सां अलाह साईं माफ़ फरमाए ज़िना करे थो पए। ठीकु आहे बाबा, ज़िना करे थो, इहो इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। असांजो मुतालबो त इहो आहे, इनखे खणी करे तव्हां कोटू मोटू चौक जे मथां या उन जंहिं शहर जो घोसपुर जो आहे उन जे चौक जे साम्हूं बीहा करे हफ़्ते हिकिड़े जे अंदरि रियासत पाकिस्तान खां मुतालबो आहे त हिनखे फाई जे मथां चाढ़ियो वञे। पर हाणे इहो मामिलो जॾहिं थियो आहे, इहो मामिलो स्कूलनि में बि थियंदा, इहे मामला यूनिवर्सिटियुनि जे अंदरि बि थियंदा, इहे मामला कॉलेजनि जे अंदरि बि थियंदा, वॾियुनि वॾियुनि जॻहियुनि ते थींदा। उते मामिलो ऐं मसइलो छा आहे? उन्हनि जॻहियुनि ते जेकॾहिं मसइला थींदा त न आहे। इन जी आड़ में केतिरनि माण्हुनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ॾाढ़ी जो मज़ाक़ उड़ायो आहे। बाबा ॾिसो न, ॾाढ़ी रखणु अलाह जे रसूल जी सुन्नत आहे। आई ॻाल्हि सम्झ? हिकिड़ो माण्हू ॾाढ़ी रखे थो, इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत। जेकॾहिं इन ॾाढ़ी सां जेकॾहिं को माण्हू ग़लति कर्म करे, उहो उनजो पंहिंजो ज़ाती फेल आहे। ॾाढ़ी रखण सां जेकॾहिं को ग़लति कमु करे, उहो उनजो ज़ाती फेल आहे। कूड़ ॻाल्हाए हिन जो ज़ाती फेल आहे।
जेकॾहिं उन सां गॾु ॿियो को गुनाह करे हुन जो ज़ाती फ़ेल आहे। इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जो को बि कंहिं बि क़िस्म जो क़सूर न आहे। ऐं उलमा इकराम जी फ़तवा छा आहे? उलमा इकराम फरमायो आहे जेको बिला वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जो मज़ाक़ बणाए थो, अल्लाह ताला मां फरमाए ईमान द पंहिंजी जाइ ते इहो माण्हू कुफ्र जी सूरत अख़्तियार करे थो वञे, काफ़िर थी थो वञे। ऐं तव्हां असां इन शइ खे मामूली मन मसइलो सम्झी करे ऐं पंहिंजो वक़्तु ज़ियान था कयूं त मुंहिंजा भाउ गुनाह गुनाह वा सवाब सवाब आहे। सवाब जो कमु जेको बि करे उहो सवाब आहे, गुनाह जो कमु जेको बि करे उहो गुनाह आहे। कंहिंजे निरड़ ते लिखियलु थोरी आहे त हीउ माना फलाणो माण्हू आहे। ॾाढ़ी रखी जेकॾहिं चङा कमु करे त चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह, ॾाढ़ी रखी जेकॾहिं ग़लति कमु करे थो तॾहिं चवंदासीं हिन कम जेके बि कया आहिनि उहो ग़लति आहिनि। उहो ॾाढ़ी वारो फ़ेल हिन खे हिन शइ जे मथां मजबूर कोन थो करे त तूं हीउ फलाणो कमु कर। जंहिं कयो आहे त उनजी तहक़ीक़ थियणु खपे, उनखे सज़ा मिलणु खपे। असां उनजी ताईद न कंदासीं, पर जेके दीन इस्लाम जा दुश्मन दहरिया, जेके क़ुरान जा दुश्मन, रसूल जी शरीयत जा दुश्मन, अल्लाह जो कसम आहे उहो डायरेक्ट मस्जिद ऐं मदरसनि जे मथां उन्हनि खे हमले करण जी का बि सूरत न मिलंदी आहे। पोइ इन जी आड़ जे अंदरि अची करे मस्जिदनि खे, मदरसनि खे, ॾाढ़ियुनि वारनि खे, दीनदारनि खे, क़ुरान वारनि खे ॻाल्हाइण जो उन्हनि खे मौक़ो मिलंदो आहे। मां उन्हनि खे चवां थो पंहिंजो ईमान ख़तमु कंहिं क़िस्म जो न कयो, मतां कंहिं मस्जिद ऐं मदरसे जे लाइ ॻाल्हाए अवां कुफ्र वारो रस्तो अख़्तियार न करे छॾियो। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत खां अॻु में इल्मु ख़तमु थींदो, माण्हू बिल्कुलु जाहिल थी वेंदा, माण्हुनि खे इल्म जी कंहिं बि क़िस्म जी का बि ख़बर न हूंदी।